इन में छा मैसेज ॾियणु चाहींदव असांजी सॼी व्यूअर्स खे जेका ॾिसनि पिया, जेका कॉल न करे सघिया आहिनि उन्हनि सभिनीनि खे? सभिनी खे मुंहिंजा प्यार, मुंहिंजी मोहबतूं, मुंहिंजूं दुआऊं। जेके ॾिसी सघिया आहिनि उन्हनि खे बि, जेके न ॾिसी सघिया आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजूं दुआऊं, उन्हनि जे बचड़नि जे लाइ दुआऊं। अलाह साईं सभिनी खे ज़मान में रखे। जिन हालतुनि में सभु माण्हू गुज़ारनि था, अलाह साईं उन्हनि खे उन्हनि मुश्किलनि मां कढे। ऐं मुंहिंजी हमेशह इहा दुआ रहंदी उन्हनि ख़ासि तौर ते नियाणियुनि जे लाइ, जिन जे स्कूल जो मसइलो आहे, जिन जी पढ़ाई जो मसइलो आहे। ऐं ख़ासि तौर ते मां सभिनी दोस्तनि खे, सभिनी सिंधवासियुनि खे इहो हमेशह अर्ज़ु कंदो आहियां त उहे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि। ऐं मां पंहिंजे दुआ में निमाज़ खां पोइ जेका दुआ घुरंदो आहियां उन में इहा ख़ासि तौर इहा दुआ घुरंदो आहियां त अलाह साईं जिन जे घरनि में नियाणी वेठियूं आहिनि उन्हनि खे नेक रिश्ता मिलनि। आमीन। छो त उहे उन्हनि जा असांजे ख़ासि तौर ते असांजूं अनाऊं वधी वियूं आहिनि ऐं असां हिक ॿिए माइटनि खां परे थी विया आहियूं, दोस्तनि खां परे थी विया आहियूं पाण में रिश्तनि नातनि जे करे। बसि असांजी दोस्तियूं हलनि थियूं पर असांजी नियाणियूं घरनि में वेठी थी वञनि। अलाह साईं उन्हनि खे नेक रिश्तनि में नेक घोट ॾे। बसि इहे मुंहिंजूं दुआऊं आहिनि जेके असां मुंहिंजे सभिनी सिंधवासियुनि जे लाइ।